अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां यहाँ बरकत बलोच प्रोग्राम आहे जवाब जी गोला। केतिराई सवाल जवाब तलब हूंदा आहिनि जिन में केतिराई अरमान दर्द कथाऊं शामिल हूंदियूं आहिनि ऐं इंसाफ़ जा ओसियाड़ा भी शामिल हूंदा आहिनि। अॼु असीं ॻाल्हि कंदासीं डहरकी जे हवाले सां, जिते हिकु हवाजाई खे हिकु नंढी वीडियो क्लिप जे एवज़ केतिरी सज़ा मिली, उनखे केतिरो भोगणो पियो, उहा असां सां हिन वक़्तु लाइन ते मौजूदु आहे। उन नंढी क्लिप खे रिकॉर्ड करण बाद जेका उनजी ज़िंदगी जो बेवाटो आहे उहो या ज़िंदगी या मौत तरफ़ वञी रहियो आहे, छो त उहा हिन वक़्तु हवाजाई ख़ुदकशी ते मजबूर थी चुकी आहे ऐं उनजो नालो आहे ममता मेघवाल। ममता सां छा थियो ऐं हिन वक़्तु जी कहिड़ी सूरत हाल आहे, असां सां वीडियो लिंक ते मौजूदु आहे। ममता, यकीनन तव्हांजी जेका कहाणी आहे उहा सोशल मीडिया ते वायरल थींदी रही ऐं तव्हां जे हवाले सां मुख़्तलिफ़ तहरीक बि साम्हूं आया, पुलिस जा नोटिसिस बि साम्हूं आया, FIR दाख़िल थी। त असांखे इहो ॿुधाइजो त जेका असल में जेको वीडियो शुरू में रिकॉर्ड थियो, जेको नौजवान हरेश हुयो, उन वीडियो एवज़ पहिरियों अज़ालो तव्हां सां कयो। सभ खां पहिरियों त असांजो इहो ई सुवालु हूंदो। जी ममता जी। अच्छा, जेकी हरेश आहे उन वीडियो रिकॉर्ड कई त उन तव्हां सां अज़ालो कयो हरेश, छो त बाद जूं ॻाल्हियूं असीं बाद में कंदासीं। उन्हनि असांखे कुझु बि न कयो। असांजो पुराणो मैटर हुयो, असां वेही करे बिरादरी में मतिलबु हुननि जा वॾा असांजा वेही करे असां पाण में मैटर इहो हल कयो। मतिलबु उहो घर में थी आया, असांजी अहिड़ी ॻाल्हि कोन हुई। कुझु सेवक पुलिस वारे जे हथु लॻी विया, उहो ब्लैकमेल कयो, हुन छोकिरे खे बि उहो ब्लैकमेल कयो। असांजो पंहिंजो मैटर असां वेही करे असां सुलझाए छॾियो। हुनखे फ़ैसिला ॿिया असांजा थी विया। इहे 5-6 साल पुराणो मैटर असांजो, हाणे नओं कोन। सेवक उन ॻाल्हि ते ॿिया माण्हू रतन इहो ब्लैकमेल कनि था, बिरादरी में खिंडाइनि था, सोशल मीडिया ते ॾिना अथव, चवंदा हे माई औरत अहिड़ी आहे ईअं। अच्छा, न इहो मतिलबु तव्हां ॿुधायो त जेकी 6 साल पहिरियां वीडियो हुई, तव्हांजो मामिलो ख़तमु थी चुको हुयो, त इहो वीडियो उन्हनि ताईं कीअं पहुतो? तव्हांखे का तव्हांजा सोर्स हूंदा या तव्हां ताईं इहा मालूमात पहुती? तो असांजे छो ज़रूरु घर जी ॻाल्हि हुई, असांजो मोबाइल बि हुयो, असां वटि बि हुया। कोई पाड़े वारो पप्पू आहे, उहो सेवक चवंदो हुयो अकेली रहंदी आहे, मतिलबु मुंहिंजे घर केर बि कोन्हे, कहिड़े टाइम ॿार स्कूल विया, कहिड़े टाइम आया। पहिरें चवंदा हिनजे घर फलाणा वेठा, ॿिए चकर पहिरें बि 2 चकर पहिरें तलाशी वठणु आयो, चवंदा हिते फलाणा माण्हू मौजूदु आहे, हिते वेठा आहिनि। पोइ असां चयो असांजे घर बि केर बि कोन्हे। पप्पू आयो, पप्पू जी माउ आई, असांजो बाथरूम कमरा सारा ॾिठा। पोइ सेवक पुलिस वारे खे घुरायो, चवंदा हिनजे घर ग़लति माण्हू ईंदा आहिनि, मतिलबु हिननि जो घर जी तलाशी करो। पोइ असां जीअं मोबाइल खयो, असांजा कुझु हुया पंहिंजा निजी ज़िंदगी जा विडिया ॿिया हुया, त उहो कढी वियो। पोइ हिन जे लाइ ब्लैकमेल कंदो, चवंदा तूं असां सां राज़ी थी वञ, ना तो ईअं कंदासीं, तोखे ब्लैकमेल कंदासीं, तंग कंदासीं, असांजी हर ॻाल्हि मन पई तूं। पोइ मां हिननि जे ॻाल्हियुनि में न आई। पोइ हिन जे लाइ चवंदा तव्हांखे मां बदनाम कंदमि। हिन सां गॾु पप्पू बि आहे, रतन बि आहे, दीवान आहे, ॿियो हिन जा माण्हू खोड़, असांजा 2 घर पाड़े जा आहिनि। मतिलबु हुनजा पंहिंजा कारनामा आहे। पप्पू पाण शराब विकिणंदो आहे, पंहिंजा धंधो इहो आहे। पोइ हिन जे धंधे जे एवज़ में मूंखे फसाए छॾी आहे, मूंखे बदनाम कई। इहो तव्हांजो मक़सदु इहो आहे त तव्हांजी वीडियो जेका रिकॉर्ड थी उनजो मामिलो ख़तमु थी वियो, पर उहा वीडियो उन्हनि ताईं मिले थी। पोइ उन खां पोइ उन्हनि डिमांड कई। पोइ डिमांड उन्हनि कई। पहिरीं डिमांड कई ऐं उनजी कहिड़ी डिमांड? छो त मुख़्तलिफ़ डिमांड्स हूंदी आहे, पैसनि जी डिमांड हूंदी आहे, तव्हां उहो ॿुधायो त असां ग़रीब आहियूं। पहिरें सेवक डिमांड कई, चवंदा पहिरें साल वटि तो जा विडिया आहिनि, उहो 20,000 घुरे थो, तूं पैसा ॾे, 20,000 ॾे, मां तुंहिंजो डिलीट करायां। मां वटि 20,000 हुया, मां ॾिना। मां चयो बिरादरी में काथे ॻाल्हि न थिए, हिन जे लाइ मां पैसा उन्हनि रतन खे बि ॾिना, सेवक खे बि ॾिना। वरी मूंखे ईअं कंदे चवंदा तो डिलीट कराए छॾंदासीं, असां डिलीट कराए छॾंदासीं। वरी उन्हनि जी डिमांड ग़लति थी वई, मतिलबु उन्हनि मूंखे ग़लति टॉर्चर करे पिया, घर में घड़ी घेरणु, घड़ी अचणु, हर ॻाल्हि ते थोरी ॻाल्हि ते घर ईंदा आहिनि, शराब पीए करे मूंखे परेशान कंदा आहिनि। ऐं जंहिं टाइम मौक़ो इहो खणंदा आहिनि, मुंहिंजा ॿार जंहिं टाइम स्कूल वेंदा आहिनि, जा ॿार दुकान ते वेंदा आहिनि, पोइ जो ख़बर लॻंदी त मुंहिंजो घर वारो ॿाहिरि रहंदो आहे। पोइ हिन जे लाइ मुंहिंजा कपिड़ा ॿिया फाड़े विया आहिनि, मूंखे कुटे बि विया, मारे विया, धक बि ॾाढा मारिया अथव। चवंदा हिन जे घर कोई माण्हू वेठा आहिनि, चयो इहो कूड़ ॻाल्हाइण वारो पप्पू आहे। पोइ हिन जे करे असांखे बदनाम कई आहे। हाणे हिननि खे दादनि सपोर्ट करे, हिननि जो साथ ॾेई, दादनि ख़ुदि पाण सोशल मीडिया ते दादनि मुखी आहे करे चवंदा माई ख़राबु आहे। मुंहिंजी छा ग़लती छा आहे? मूंखे छो समाज में हेॾे समाज में बदनामी कई आहे? मूंखे छो हेॾे सोशल मीडिया ते बदनामी कई आहे? छो मूंखे तंग कयो आहे? हिननि जो मां कयो छा आहे? न दादनि, ॾिसो तव्हां जीअं ॿुधायो त दादनि तव्हांजो पंचायत जो मुखी आहे, उहो तंग करे पियो। त मुखी हमेशह वॾा हूंदा आहिनि, त उन्हनि जी कहिड़ी दुश्मनी हुई तव्हां सां? उन्हनि जी दुश्मनी हुनजे ग्रुप जा माण्हू आहे, सेवक रतन हुनजा पंहिंजा आहिनि, दोस्त आहे, यार आहे, उहो यारी निभाई आहे, दोस्ती निभाई आहे।
उन्हनि खे बचाइण जे करे मूंखे बदनाम कयो, माई ख़राबु आहे ईअं ऐं मूंखे छो बदनाम कयो, मां हिननि जो बिगाड़ियो छा आहे, मां सां हुननि जो मक़सदु छा आहे। अच्छा, तव्हांजो केस बि दाख़िल थियो ऐं हुन खां पोइ जवाबदारनि जे ख़िलाफ़ अदालत में मामिलो आहे, त अदालत खां पोइ ख़ामोशी थी या उहो सिलसिलो उहो हलंदो सिलसिलो रहे? हले थो, उहो पाड़े वारा इहो पप्पू वारा तंग कंदा, तोखे खणाए छॾंदासीं, तोखे मराए छॾंदासीं, तूं असांजो कंदे छा, तूं छा चवंदे, तोखे कोर्ट इंसाफ़ ॾींदी, बेनज़ीर खे इंसाफ़ न मिलियो त तोखे छा मिलंदो, तूं ईअं धिका खाईंदे ईअं मरी वेंदी न त असांजे हथनि सां मरदी। हिनजो दादन जो भाउ आहे असमत, उहो मुंहिंजो मुड़ुसु वेंदो आहे बाइक ते ॿाहिरि, हुनजे साम्हूं बाइक वठी ईंदो, धमकी ॾींदो, चवंदो तव्हां पंहिंजी मौत खे सॾा पिया, जॾहिं तव्हांखे मौत आई तव्हां मरदा असांजे हथनि सां। अच्छा ममता, तव्हां असां सां लाइन ते रहो, असां हिन ब्रेक खां पोइ रुख कंदासीं दादन अर्शी ॾांहुं, त हीउ जेको दादन उतां जो मुखी आहे उन सां ॻाल्हि ॿोल बि कंदासीं। त असल मुखी हुजण जो मामिलो इहो आहे त उहो वॾो हूंदो आहे ऐं पंचायत में थींदड़ बराबरी जे बुनियाद ते फ़ैसिला थींदा आहिनि। असां तव्हांजी ब्रेक खां पोइ अचूं था, पर हिन ब्रेक खां पोइ असां रुख कंदासीं पंचायत जे मुखी दादन अर्शी ॾांहुं।